जी मिठन बोलन में ही प्रोग्राम जारी है सारिया साईं सगोरे पान माशाअल्लाह नमाज के बारे में तमाम जामे गालियों असा तवा सखन के पेश कयूं। अल्लाह साईं शाल असा के साईं के इन गालियों ते अमल की तौफीक अता फरमाए। अल्लाह साईं अजो को ही इज्तिमा पंहिंजी बारगाह में इमाम पाकन की बारगाह में सही सैयद नूर शाह बादशाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि की बारगाह में कबूल ऐ मंजूर फरमाए। आमीन। जन जन भी इन प्रोग्राम में हिस्सो वरतो आ अल्लाह से उन्हनि जे हिस्सन के कबूल ऐ मंजूर फरमाए। आमीन। मो अवां जी खिदमत में चंद कलिमात तिलावत कयान उन्हनि जो तर्जुमो उन खां बाद इमाम पाकन जा फज़ाइल उन्हनि जो शान टाइम जे हिसाब सां इरादो मूं कयो त मुख़्तसर ऐं थुल्हियूं थुल्हियूं ॻाल्हियूं बयान करे अवां खे पूरो करबला जो फ़लसफ़ो ॿुधायो त ही सॼो जेको वाक़ियो पेश आयो कीअं थियो छा थियो वो अल्लाह वारो जो ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो क्या हुआ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या प्यारा मुसलमान भाइयों जन जन अल्लाह से मोहब्बत कई इश्क कयो खुदा उन्हनि खे आज़मायो पर अञा इश्क खे शायद सही मज़ो न आयो सब्र खे अञा मज़ो न आयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दुनिया मजादी इश्क जे दावा करण वारनि खे करबला जो नज़ारो ॾेखारणु चाहियो। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ने दिला इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम के चूंडियो पसंद फरमायो। हज़रत इमाम आली मकाम हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं चार पाक न्याणियूं अता फरमायो टे पुट पाक अता फरमायो। न्याणियूं उमर मानी ऐं शादियूं थियूं पर मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा टे पुट पाक अल्लाह साईं नंढपण में वरी घुरायो। प्यारा मुसलमान भाइयों मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आखिरी फर्जंद हजरत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जो मदीने जा साईं बेटा साईं जी हज में साजे पासे हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जलवा फरोज़ हुआ खाबे पासे हजरत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जलवा फरोज़ हुआ। भई नंढड़ा शहजादान जिब्रील अलैहिस्सलाम लई आयो अर्ज़ कयाई मदीने जा मीर अल्लाह पाक मूंखे मोकिलियो आहे त तव्हां जी हज में ॿ शहजादा वेठा आहिनि इन्हनि मां हिकु ओ मूंखे हिकिड़ो तव्हां रखो हिकिड़ो मूंखे। अल्लाह जा महबूब सोच में पइजी विया। थोड़ी देर खां पोइ जिब्रील अलैहिस्सलाम खे फरमायो जिब्रील मां पंहिंजो पुटु इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह खे थो ॾियां अल्लाह जे हवाले थो कयां। मुंहिंजा भी दोस्तो जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो असांजा प्यारा महबूब पुट प्यारा हूंदा ॾोटा प्यारा हूंदा तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम रखो था इब्राहीम अलैहिस्सलाम ॾियो था इहो छा राज़ आहे। मुंहिंजे आका फरमायो
राज़ी हुआ कि इब्राहिम अलैहिस्सलाम वींदो त मुंहिंजूं अखियूं जुदाईअ में रोज़ियूं ऐं ॿी बीमारियां रोज़ी पर जे हुसैन थो ॾियां त मां त रोज़ुसि पर मुंहिंजी फातिमा ज़हरा रोईंदी मुंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत जो रोअण मूंखां बर्दाश्त कोन थींदो। सुभान अल्लाह जी महबूब पंहिंजो पुटु क़ुर्बान कयो। हाणे आख़िरी फर्ज़ंद जो मदीने जे साईं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह से वठी वियो। हाणे ज़ाहिर आहे पीढ़ी हलंदी आहे पुट खां। मुनाफ़िक़नि खे मौक़ो मिली वियो, काफ़िरनि खे मौक़ो मिली वियो। उहे ठठोर करण लॻा बाज़ारनि में, मांडुनि ते, दुकाननि ते, चौकनि में गालियूं करण लॻा त मुस्लमाननि जो पैगंबर बेपीड़ियो थी वियो। हाणे संदसि नसब किथां हलंदो, पुट सभु अल्लाह वठी वियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे महबूब खे जॾहिं इहे ॻाल्हियूं पहुतियूं, मदीने जा साईं ॾुखारा थी पिया। मदीने पाक में अल्लाह पाक जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो, जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे इहा सॼी सूरत खणी दिलासे तौर पर वञी मुंहिंजे दरबार पहुचा, मुंहिंजे हबीब खे सलाम दो ऐं चओ अल्लाह पाक को फरमाए इन्ना आतोइना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका हुवल अबतर। मुंहिंजा मिठा महबूब ग़लती न कर, तव्हां सोचो न असां तोखे घणी औलाद ॾिनी आहे ऐं घणी औलाद ॾींदासीं। फसल्लि लिरब्बिका वन्हर, तव्हां नमाज़ पढ़ो, कुर्बानी कयो। इन शानिअका हुवल अबतर। ये मुनाफिक, ये काफिर जेके तुंहिंजे लाइ चई रहिया आहिनि त रसूल जो सरकार मुस्लमाननि जो पैगंबर बेपीड़ियो थी वियो, नसब कीअं हलंदो। मुंहिंजा प्यारा महबूब, इन्हनि जूं पीढ़ियूं तबाह बर्बाद थी वेंदियूं, इन्हनि जा घर बेड़ा बर्बाद थी वेंदा, इन्हनि जे ओता पर खे ताला लॻी वेंदा, इन्हनि जे क़ब्रनि जो नाम निशान कोन रहंदो, इन्हनि जी औलाद कान रहंदी, इन्हनि जो नसब ख़त्म थी वेंदो। पर प्यारा महबूब, मुंहिंजो अवां सां वाइदो आहे, मां पूरे जहान में तुंहिंजा बच्चा सैयद सगोरा आबाद फरमाईंदुसि। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर, नारे हैदरी। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला दी ज़ात को बरकत फरमायो। मुंहिंजा राणा, असां तोखे औलाद ॾिनी आहे घणी ऐं ॾींदासीं। उहा जेका ॾिनी आहे उहा कहिड़ी आहे? उलमाए किराम फरमाइनि था, अल्लाह ताला दी ज़ात का बरकत कुरान शरीफ में फरमायो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह से फरमाए तो, ऐ मोमिनो, मुंहिंजो नबी आके साफ़ और वधीक वेझो आहे। संदसि घर वारियूं अवां मोमिननि जूं माउरूं आहिनि, अदा हाणे नबीअ जूं घर वारियूं अज़वाजे मुतहरात असां कलमे पढ़ण वारनि जूं माउरूं थियूं, न को मदीने जो साईं असांजो छा। सुभान अल्लाह, रूहानी बाबू यानी मुंहिंजा महबूब तोखे नसब वारी औलाद ॾींदुसि, पर हिन जंग तुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे, ईमान आंदो आहे, इहे सभु तुंहिंजा रूहानी पुट आहिनि। सुभान अल्लाह। दोस्तो, बाक़ी तुंहिंजी पीढ़ी अवां जो नसब पाक अहिड़ो हलंदो जो कई ॻोठ में जोखिया हूंदा, चांजा कोन हूंदा, चांजा हूंदा, रिंग कोन हूंदा, रिंग हूंदा, हसकड़ी कोन हूंदा। ये जेके भी क़ौमूं आहिनि, किथे ॿ क़ौमूं हुयूं, किथे टे हुयूं, किथे हिकु हूंदी, किथे चार हुयूं, किथे पंज हुयूं, त पंज कोन हुयूं। पर मुंहिंजा राणा, मां अहिड़ो सिलसिलो तुंहिंजी औलाद जो हलाईंदुसि जो हर ॻोठ में, हर शहर में, हर मुल्क में, हर इलाके में
हर जंगल जबल में अवाजा बैठ अवाजी औलाद आबाद करे ॾेखारींदुस। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, नारे हैदरी, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत। प्यारा मुसलमान भाइयों, अज तव्हां दुनिया जो जाइज़ो वठो। हालांकि मदीने जे साईं जी औलाद या है मदीने पाक अरब पर बंगला वञो हिंदुस्तान वञो जिथे भी तव्हां वेंदो मुझे मुस्तफा जी औलाद तव्हांखे मिलंदी। सुभान अल्लाह। हाणे किथे रहियो आचार सालार ॻोठ, किथे रहियो चिड़िया खान ॻोठ, किथे रहियो ठठो, किथे रहियो उमरकोट, पर जिते जिते तव्हां वेंदा मुंहिंजे महबूब जा बचड़ा तव्हांखे मिलंदा। अल्लाह सां पंहिंजे हबीब सां वाइदो पूरो कयो। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह जे हबीब वारो कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो सचो आहे, तुंहिंजो कलमो तब्दील थियण वारो न आहे, पर मुंहिंजा करीम रब अवां दुनिया जो जोड़, दुनिया जी सिस्टम अहिड़ो रखियो आहे जो हर पीढ़ी हलाईंदा आहियो पुट खां, हर नस्ब हलाईंदा आहियो पुट खां। मुंहिंजा ज़ाहिर पुट कोन रहिया, पोइ हाणे तव्हां मुंहिंजी पीढ़ी कीअं हलाईंदा? अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब अवां पीअन वांगे न आयो, पीअन में तव्हांजो शान ॿियो आहे। सोना शान तुंहिंजो शाही शरफ थियो, सोना शान तुंहिंजो शाही शरफ थियो, गाए गाए थका न पूरो हरफ थियो, सोना शान तुंहिंजो। सुभान अल्लाह। मुझा बाबू तो बियन जिया नाही, बियन जो पीढ़ियों हलजो पुटन खां, अमां जी पीढ़ी हलाई दुस, अमां जो नसब हलाई दुस, अमां जी आखिरी न्याणी शहजादी सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा ऐं अहिड़ो नसब हलाई दुस, अहिड़ी पीढ़ी हलाई दुस जो मुंहिंजा प्यारा दोस्तो क़यामत ताईं जग छंछ में तुंहिंजा बचड़ा आबाद करे ॾेखारींदुसि। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाई बहन, हाणे अल्लाह पाक पंहिंजे महबूब सां कयल वाइदो पूरो फरमाइण जे लाइ हज़रत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु सैयदा तय्यबा अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा खे चूंडियो। ये ॿई दरिया पाण में मिलाया। अल्लाह से फरमातो मरजल बहरैन, ये ॿई दरिया जॾहिं असां मुंतखब फरमाया पोइ यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान, जॾहिं असां अहिड़ा ॿई दरिया मिलाईंदा आहियूं त उन्हनि में मोती ऐं मरजान पैदा कंदा आहियूं। मरजान मोती खां मुराद उलमाए किराम फरमाइनि था इमाम हसन ऐं मरजान खां मुराद इमाम हुसैन। सुभान अल्लाह। कई शहजादा दुनिया में आया ऐं जॾहिं ॿई आया त ॿिन्ही जे इमाम हसन साईं रमज़ान जी 17 तारीख़, इमाम हुसैन शौबान जी के 4 तारीख़ ते दुनिया में आया। जॾहिं इमाम पाक आया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि में खणी मस्जिद नबवी में आया। फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो अज वरी मुनाफिकन खेजो, काफिरन खेजो, अवां पेटियो त मुसलमानन जे नबी जी पीढ़ी मोहम्मद जी तारीफ़ थिए। ऐ मुंहिंजा मिठा महबूब मुबई नाला महमूद मां कढान क़यामत जे ॾियारे तो सवाए दुआ असा अय्यब असकर रब्बुक मकाम रखो, नंढे जो नालो हुसैन रखो। मुंहिंजा महबूब जी अवां जा नाला महमूद मां कढा, ये ॿिन्ही शहजादनि जा नाला मूं रब पंहिंजे हुस्न मां कढा। सुभान अल्लाह।
पंहिंजे हुस्न मां हसन जी माना बि सोनो हुसैन जी माना बि सोनो अल्लाह पाक पंहिंजे हुस्न मां ये ॿई ॻाल्हि कढिया प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जा बि प्यारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा अचो जो तव्हां खे ॿ हदीसूं अहिड़ियूं ॿुधायां जो तव्हां हैरान थी वेंदा तव्हां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो पाण चवंदो त वाह हसन ने करीम न वाह जो अवाजो शान ऐं मक़ाम सुभान अल्लाह सलात के भेरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अलैहिम अजमईन दा फरमायन अगी जी नमाज अगी जी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज शुरू कई इमाम हसन हुसैन साईं भई घर मुबारक मां निकरी मस्जिद में आया जॾहिं मस्जिद में आया असां सुबह जो बीठा हुआसीं भई शहज़ादा आया ऐं असांजे विच में गुज़रण लॻा पर जेको नब्बो हेॾे होॾे थिए त उनखे हथ हणी हटाइनि पिया हटो असांखे नाने ॾे वञो सुभान अल्लाह भई शहज़ादा सुफ़न मां निकिरी अल्लाह जे महबूब वटि वञी रसिया पर हाणे छा कयूं साईं करीम नमाज़ पिया पढ़नि ये ॿई शहज़ादा सुहिणे हबीब जे ॿिन्ही पेरनि मंझां ॿिन्ही पेरनि मुबारकनि मंझां हिकिड़ो मुंहिंजा प्यारा अंदरां निकिरी हेॾे थो निकिरे ॿियो वरी हेॾे थो निकिरे ॿई ॼणा सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज़ में उते खेॾनि पिया ख़ुशि बास लॻा पिया असां सोचो हाणे साईं सजदो कंदो पोइ छा सुभान अल्लाह जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में विया इमाम हसन साईं हिन पासे कुल्ले मुबारक ते वेही रहियो हेॾा इमाम हुसैन वेही रहियो सुभान अल्लाह हाणे सोचो थी त साईं सजदे मां उथंदो ॿई शहज़ादा किरंदा पर जॾहिं अल्लाह जे महबूब सजदे मां मथो मुबारक मथे खयो त ॿिन्ही हथनि सां पेड़ी हीअं करे इमाम हसन खे वरितो हेॾा विहारे में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वरितो हेॾा विहारे अल्लाहु अकबर सुभान अल्लाह जी नमाज़ इमाम हुसैन जी विंदर नमाज़ पई हले सही ते जवाब हिक रकअत पढ़जी वई ॿी रकअत में जबल जा माण्हू हुआ उते जबल मके मदीने जा जबल जा माण्हू हुआ मुस्लमान उहे आया उन्हनि जो नज़ारो ॾिठो अॻियां त इमाम हसन हुसैन साईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नमाज़ में कॾहिं पेरनि मुबारक खां हेॾा गुज़रनि था हेॾा था गुज़रनि सजदो थो करे त मथां सवार थी विया उन्हनि आवाज़ूं ॾिनियूं छोकिरो हेॾा जो नमाज़ पई हले पढ़े जो इहे हुन ॻाल्हियूं कयूं जॾहिं नमाज़ पूरी थी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये केर हो जेके हसन ने करीम खे मना करे रहा सुभान अल्लाह ये केर हो असां बोरन क्यों सही असां कोन हासी कोई के मानो आया कोई जमा मानो हा उन्हनि सदक कया अल्लाह जे हबीब फरमायो उन्हनि खे समझाए जो नमाज असां जी आ कुरान असां जो आ कलमो असां जो आ दीन असां जो आ सब कुछ असां जो आ इशारा करे हसवे ने फरमायो उर्दू वाले शायर तर्जुमो कयो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है मरऊद महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया
ख़बर हुजे हे मुंहिंजा उहे शहज़ादान इमाम हसन सैयदा ऐं इन मुंहिंजे बचड़े जे थ्रू ॿ वॾियूं क़ौमूं जंग खां बची वेंदियूं ऐं हे इमाम हुसैन हुआ जो करबला जे पिण में हिकिड़ो सजदो करे सॼी उम्मत जूं नमाज़ूं क़बूल कराईंदो सजदे सां मुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार फरमाईंदो पाक हुसैन जंहिंजे लाइ चवंदा कुल वेझड़ा थींदे वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थींदे वो वसंदो ककर हुसैनी ॿी का बि ॻाल्हि कान्हे ॿी का बि ॻाल्हि कान्हे हिते हलंदो ज़िक्र हुसैनी ॿी का बि ॻाल्हि कान्हे हिते हलंदो ज़िक्र हुसैनी महबूब जे बचन मूं कहीं खे तकस लगी आ महबूब जे बचन मूं कहीं खे नकस लगी आ शहरियूं महफिलूं छो न मनाईंदा जन्नते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वो हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वो वसंदो ककर हुसैनी सुभान अल्लाह सलात के ढेरों से भी है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बायरो रवायत वारो केरा सही मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह बयान हाशमी जे अंदर रखंदा पिया फरमाईंदा त हिकु दफ़ो अल्लाह जे महबूब जा शहज़ादा घर आॾो घर जे अॻियां ॿई रांदि खेॾी रहिया हिकिड़ो ऊठ गुज़रियो आहे उन ऊठ ते विया अरबनि जा ॿार वेठा उहे घुमनि था इमाम हसन हुसैन सां ई पुछो ऊठ किथां आंदो अथव तूं असां किराए ते ऊठ कयो आहे भाड़े ते जीअं पाण वटि मलाखनि मेलनि में ऊठ ईंदा घोड़ा ईंदा चींगा पींगा ईंदा उहे मुंहिंजा प्यारा 5 ॾह 25 50 100 वठी पोइ उहे चकर लॻराईंदा दोस्तो कमाईंदा अहिड़े नमूने सां उते अरब सगोरा उठ ॾींदा किराए ते उन किराए ते उठनि ते ॿार घुमंदा वेही इमाम हसन हुसैन साईं सलाह कई भई शहज़ादा सलाह था कनि त हलूं अम्मा जी जल वटि अम्मा जी थाली तयार थियूं अॼु अम्मा कपिड़ा पाराए सुरमूं लॻाए वार भराए हलूं था ॿिन्ही जहाननि जे सरदार नाने मदीने जे मीर वटि असां वारसा कयूं नाना साईं असांखे को किराए भाड़े ते उठ करे ॾे असां उठ ते सवार थी मदीने जा बाग बि घुमूं जबल घुमूं ऐं मदीने जो शहर घुमूं सुभान अल्लाह वो मदीनो जेको वसल था नूर जा सुभान अल्लाह जित वसल था नूर जा नस्ल शबीर मदीने में खुशी में खल्क सारी आ खुशी में खल्क सारी आ लगनती गम मदीने में वसल था नूर जा सुभान अल्लाह नूर शाह जी पुल में जबल जी चोटी ते वेठा मंज़र अहिड़ो आहे जो जबल सुभान अल्लाह शेर पढ़ायो गद्दी पढ़ायो इंशाअल्लाह इंशाअल्लाह मुहिजा मुहिजा अल्लाह साईं मुझो अर्ज़
मदीने में मुझो मौत से मदीने में जो मुझे जा अल्लाह साईं मुझे जा अल्लाह साईं मुझो आरोही अठवाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुझे जा अल्लाह साईं नबवी हरम अंदर में मुझो परम चढ़ा दो नबवी हरम अंदर में मुझो परम चढ़ा दो ओए जन्नतुल बकी में मदफून कल जगा दो या बाछड़ी जाए जो को अमल लाए कमजोर मिस्कीन मुझे जा अल्लाह साईं मुझे जा अल्लाह साईं मुझो अर्ज़ी अखाई या आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने में मुझे जा अल्लाह तैयार थी सोने हबीब अलैहिस्सलाम बताया एकड़ो हेडा बैठो एकड़ो हेडा महबूब समझी रहा यानी पूछी खामोशी इख्तियार कयो अज खणी चको अंगल आया को सवाल खणी आया सोना खामोश इमाम हुसैन अलैहिस्सलाम ने साईं जी तवज्जो पाण दे करण देला ए पंजया यूं गद करे महबूब अलैहिस्सलाम के इशारो दा करता सामने निहा असामा खबरू कढ मुजा महबूब मुर्की गया सोने दे मुर्कण ता सदके सुभान अल्लाह ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोल हिक पासे सुभान अल्लाह मुझे सभिनी जो बोलियो हिक पासे मुझे अरबी जो बोल हिक पासे सुभान अल्लाह याकूब दे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा सुभान अल्लाह याकूब दे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा यूसुफ जो घुंड खोल एक पासे यूसुफ जो घुंड खोलण एक पासे मुझे मदनिया जो मुर्कर एक पासे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक नारे पीर नारे हैदर हाजी खमन साधो सुभान अल्लाह चवे बाकी मन पे खामोशी लगी सुभान सुभान अल्लाह हुजूर हाथ मथे खड़ी जो सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जबल दी सीढ़ी ठकाए वाला सुभान हे जो मथे चढ़ी आया सोची ना लड़दा जी क्या हुआ इंशाअल्लाह प्यारा मुसलमान भाइरो घुंड खोलण शायद हम समझी गल जने हमें यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे शहर में आयो त साईं एडो हसीन हो एतरो अल्लाह से हुस्न दिनो जो 70,000 मानू साईं के ॾिसी बेहोश थी विया सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम को अल्लाह से फरमायो यूसुफ हाने को कम कर ये तो के ॾिसी कोन सघंदा वो हसीन आई हाने पंहिंजे चेहरे ते कपड़ो पा कहिड़े नमूने कपड़ो वो साईं कपड़ो पाईंदा
जॾहिं मिस्र में दुकार आयो अटो अल खुटी वियो राशन पाणी खुटी विया माण्हू आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि अल्लाह जा नबी असांजी मदद फरमा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बरकातो नमाज नफल पढ़ी अल्लाह खे अर्ज़ कयो रब रिज़्क़ ॾियण वारो तूं आहीं खाराइण पियारण वारो तूं आहीं वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन सुभान अल्लाह राज करब तू आई बेटा साहब आयत जो तर्जुमो कयो तनी लाज न दित तनी तुंजो आसरो भारी सिच अवल दी उन्हन जो सुभान अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम मालिक खरा और तू आई ते मानू खां अटो अटो घण आया मां छा जवाब ॾियां अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा नबी यूसुफ अलैहिस्सलाम असां तोखे हुस्न ॾिनो आहे अहिड़ो तोखे हसीन बनायो आहे जो तुंहिंजे चेहरे ते कपिड़ो आहे हाणे हीअं कर सॼो कपिड़ो न हटा हिनखे चवंदा आहिनि झुंड बि घुंड बि पाण झुंड चवंदा हाणे हीअं कर जेको तोखां अटो अन घुरण अचे त सॼो ही झुंड न ला सिर्फ थोरो पला खणी जेॾे निहारी दे उनखे 3 महीना बुख कान लॻंदी सुभान अल्लाह हाणे इमाम रहमतुल्लाह अलैहि इहा ॻाल्हि थो करे त यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्क हिक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत यूसुफ घुंड खणे पल्लो हटाए 3 महीना बुख वञ रही वञे जन मुझे हबीब खे दिल सां ॾिठो अल्लाह जो कसम बुख वञ रही सुभान अल्लाह तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्कन का फरमाया था मां समझी वियो आहियां त ॿई शहज़ादा को सवाल खणी आया जी असांजा नाना अॼु असांखे किराए भाड़े ते उठ घुराए ॾे असां इरादो कयो आहे मदीनो घुमूं जबल ॾिसूं बाग घुमूं शहर घुमूं अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शहज़ादो तव्हां ॿई जन्नती जवाननि जा सरदार आहियो उठ ते तव्हां कोन ठहंदो तव्हांजे लाइ सवारी बि का सरदार हुजे अर्ज़ कयां उहा सवारी कहिड़ी आहे मुंहिंजे आका पंहिंजे तरफ़ इशारो कयो सोना हसनैन करीमैन अवां जन्नती जवाननि जा सरदार आहियो ऐं मां अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मां बि जान जो सरदार आया चकरे जहरो जवान अदा दिसा कोन देह में मोहन मिलनी मुरसली सरस संदस शान मकान का बकौ सैन औ अदना मुयस्सर छस मकान आगे जो एहसान हादी में लम्हर सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब फरमायो मां तव्हांजी सवारी अचो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नाना साईं हो जी असां छॾ
उन्हनि में त महार ॿार हुजनि था पोइ हीअं था वारी त हीअं थो ठवरे हेॾां था मोड़े हेॾां थो मोड़े अवां में त महार आहे कोन पोइ असां खे कीअं हेॾां होॾां वराईंदासीं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजा शहज़ादो हिन पासे वारा मुंहिंजा ज़ुल्फ इमाम हसन जूं महार हेॾा वारा मुंहिंजा ज़ुल्फ तो हुसैन जूं महार हे उहे महार जिन जो रब कसम खयो आहे वल्लैल इज़ा सजा सुभान अल्लाह तुझे ज़ुल्फ जो कसम हमायूं शरीफ वारो बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल गफूर मियां जो फरमाए तुझे ज़ुल्फ जे बंद कमंद विदा तुझे ज़ुल्फ जे बंद कमंद विदा तो हैरान हदा ईमान जन नूर दिखो नकाब मजा से अनर उठी ख्वाब मजा जन नूर दिखो नकाब मजा से अनर उठी पठी तरस बरहजे बाब मछा कर भगन हजा ईमानर गो कर आना हजा ईमानर गो कई अपनो तेगा शहीद कया कई नादा मदीन मुरीद कया कई नादा मदीन मुरीद कया और नाने दीद खरीद कया नाने दीद खरीद कया कान हदा ईमानर गो कान हदा ईमानर गो सुभान अल्लाह ये तवज्जो मारो साईं वेठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं पोइ भाड़ो केतिरो लॻंदो किरायो साईं फरमायो माते किरायो कोन्हे किरायो वठंदुसि पर हिन सूरत में जॾहिं अवां ॿई मुंहिंजे कुलनि ते सवार थी वेंदो मुंहिंजे ज़ुल्फनि जो सहारो वठंदो मां उथी बीहंदुसि हलंदुसि हिकिड़ी नंढड़ी दुआ घुरंदुसि दुआ मां घुरंदुसि आमीन तव्हां चइजो सभु किरायो अदा थी वियो सुभान अल्लाह हाणे ॿई शहज़ादा सोने हबीब जी कुलनि मुबारकनि ते सवार थिया साईं जे ज़ुल्फनि जो सहारो वरितो अल्लाह जा महबूब उथी बीठा अल्लाह अल्लाह अॼु उहो नज़ारो आहे जो सभु मलाइक इबादत छॾे हिन नज़ारे खे वेठा वाह मंदर मुजादी दोस्तों बुजुर्गो पिताई साहब फरमाए तो कितो आयो काफिलो तेरी तरह जारी तोड़ सिंगारिया सैयद के तरह झांको अरे रखल है भई लोड जिजान जतन दी सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब जी बीठा इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे नाना साईं दुआ हाणे घुरंदो या विच सफ़र में घुरंदो या वापसी ते घुरंदो अल्लाह जे हबीब फरमायो
दुआ जो कमाने लाए था चयूं दुआ खां बाद फारग थी मां तव्हां खे जबल ॾेखारियां त ही कहिड़ो जबल आहे ही कहिड़ो जबल आहे ही कंहिंजो बाग़ आहे ही छाजो बाग़ आहे मदीनो घुमाया मुंहिंजा शहज़ादो दुआ हाणे था घुरो अल्लाह जे हबीब हथड़ा खया दुआ सुभान अल्लाह दुआ महबूब करे सब गरी तवज्जो मेरो करो हिजाब का तुझे करे मगर दया अजी मारो भयो हिजाब का तुझे करे छा बिला हबश जो बिलाल सुने हबीब जी खिदमत में आयो रब बेड़ा पारे सुभान अल्लाह हबश जो रहा कुरा मुझे महबूब जी मोहब्बत सुने हबीब जे इश्क जे सदके ओ मुझा प्यारा अल्लाह ओ मकाम नहीं छड़ियो जो क़यामत वाले दिहाड़े बिहिश्त में जने बिलाल ही दो हज़रत बिलाल जो कारो कलर लाए इन मजा चर ठांगा ये चर हूरन के गलन से लगदा तने हूरन जो हुस्न मुकम्मल थी दो सुभान अल्लाह हज़रत बिलाल छा बिलाल ऐ छा करम 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 वाह वाह सखी तुझी सखा अबशी मगर मौला घुरो मुई जान था तुझे करे सही दुआ पे गुना हसनैन करीमैन आमीन का फरमान जदे दुआ खत्म थी तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम नाना साईं जो चवे नाना असां ठान उठ हलंदा लोडा खाईंदा तव्हां त लुडो ई कोन्दा अल्लाह जे महबूब हसनैन करीमैन खे खुश करण जे लाइ अछड़ा तूं पाण खे लोडा ॾियारिया पाण लुटन था मदीने जा बाग घुमी मदीने जा जबल घुमी जॾहिं शहर बाज़ार में आया अल्लाहु अकबर इहो सुहिणो अजीब मंज़र ॾिसी मदीने जा माण्हू चवनि पिया हसनैन करीमैन अव्हां खे मुबारकूं हुजनि वहाजी अव्हां खे सवारी मिली आहे अल्लाह जे हबीब फरमायो न न हीअ चओ मदीने जा वीर अव्हां खे मुबारकूं वहाजी अव्हां खे सवारी मिलियूं आहिनि सुभान अल्लाह हिकु माठम वल तुझी अखरनि जो हिकु माठम वल तुझी अखरनि जो मर्द मथे रब थई मारे मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रुआने हर दिठम हर चौक ते रुआने हर दिठम आई दाना हथले रब थई मारे आई दाना हथले रब थई मारे महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना मीर पीर गाने नाग गाना महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना मीर पीर गाने नाग गाना महफिल हसीन तुझी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर मुलाक पी विया आया हुआ खरीदण पर मुलाक पी विया हे वापार
महफिल हसीन सुभान अल्लाह अल्लाह जाना मदीने जो सैर कंदे जने विच बाजार चौक में पैदा अल्लाह अल्लाह दिसण वारो मंज़र हुयो सात सूरत हुयो अज जन्नती जवान सवार ऐ मिनी जान जो सरदार उन सरदार की सवारी बनो मिठाई सा फरमाई दुआ बारो चल पानी पानी छोरी छड़ी छपरे है बारो चल पानी पानी छोरी छड़ी छपरी है जानिब जहरो जग में मियां जानिब जहरो जग में मियां सुभान अल्लाह जन्नत चलाए ये मठो मूर न कदी उभरी सुनो कदी उभरी गच जेको मोह में बरे तो बच पदम न भाया मठो कदी उभरी सगड़ो कदी उभरी गच नाचू तुम्हें ना है पेशानी प्रिय जी है जानता जहनो जग में मियां ना है सानी सानी छोरी 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 ओ पोयो कदी असी उनल जोनिया कदी असी उनल जोनिया समर जनी नसान होते हमारे करे छेद कपरनो पुनलीनो पुछी दीरी जरियान लाजे मजनती खुली सुभान अल्लाह मानू मोरे खाबाब तकड़ कन तमाम खन खन वाई बात में मंजिल कन मुकाम लते लोड़े लते लटा कन नीलम वाला ओ मोट मदीने जाना आसी तुझे पोरो उनल जोनिया भरी जुस पानी
छोरी छड़ छोरी 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 अडियो 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 शाह जो कमादार मुझा प्यारा प्यारा मानू हैरान थी विया अखियूं लगी वई एड़ो मंदर हुननि कॾहिं बि कोन ॾिठो अल्लाह जा महबूब वेही रहिया इमाम हसन हेॾां इमाम हुसैन हेॾां लथा अल्लाह जे हबीब ॿिन्हिनि जा हथ मथे खणी फरमायो मन अहब्बनी जिन जी मूसा मोहम्मद जिन जी हिननि शहजादा सां मोहब्बत हिननि जी अम्मा हिननि जे बाबा सां मोहब्बत क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह फारिसी सुभान अल्लाह ओए मुझा रफीक हूंदा फरमायो मम्मा तवल्लहु बि आल मोहम्मद मा मुमिना जो क़ुरान पर सां मोहब्बत रखंदो उनजी इज्जत कंदो जॾहिं दुनिया मां वेंदो त उनजी ज़बान ते अल्लाह से कलमो जारी करे सुभान अल्लाह वमम्मा अला रब्बि आल मुहम्मद मात शहीदा जिनके आंखें सां मोहब्बत उनकी इज्जत करने वाला ताज़ीम करने वाला जिक्र जो महफिल मल्हाइण वाला इमाम हुसैन खे याद करने वाला इमाम हसन खे याद करने वाला मुझे हैदर जो जिक्र करने वाला सैयदा फातिमा ज़हरा जो जिक्र करने वाला शरई तौर पर ऐ मुझा उम्मतियो जॾहिं मरी वेंदा गुज़ारे वेंदा त क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रब उन्हनि खे उथारींदा सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हसनैन करीमैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा उहे शान वारा जवान हिकु दफ़ो दोज़ख चयो दोज़ख चयो जन्नत है बीच ते के आऊं तो सुठो आया भलो है बीच ते तू छा में भलो वो बाहर अंगार छामे बोलोई कि वडा वडा बादशाह सब घुमई नमरूद हामान कारून शद्दाद अबू जहल अबू लहब ये वडा वडा अरबन के बादशाह घुमईला बेइज्जत खामोश थियो अल्लाह से जिब्रील के मोकलो जिब्रील वन बेइज्जत के जो तो दख के जवाब दे दे तो के ये मुबारक मुके इमाम हसन हुसैन सुभान अल्लाह जने क्या बजेरी बेइज्जत जो दर फलंदो बेइज्जत अल्लाह खैर करो मौला तो मुसा वायदो कयो बिन सुसूनन सां बिन थंबरन सां तुझे हुस्न जो इज़ाफ़ा हुस्न में इज़ाफ़ा कर वे कदे ईंदा अल्लाह से इमाम हसन हुसैन के सामू कंदो फरमाइदो ऐ बेइज्जत तुझे हुस्न जा ही थंबला जने इमाम हसन हुसैन बेइज्जत में दाखिल थींदा इमाम पाकन जे दाखिल थियण सां बेइज्जत जो हुस्न मुकम्मल थी सुभान अल्लाह वे शहजादा मुजाहिद दोस्तों डेढ़ कलाक हम गाली मैं सादा यो पर हिकड़ी झलक करबला सुभान अल्लाह दोस्तों सुनो इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब जो प्यारो मुझे हबीब करीम जो तारो ऐ खुशबूदार फूल जॾहिं सोने इमाम हुसैन खे कुंज लॻंदी इमाम हसन हिकु दफ़ो सफ़र में अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा पर्दे में गॾा ओचितो रोअण जो आवाज़ आयो मोमिन फरमायो केरु था रोअनि शहज़ादा छा था घुरनि पाणी कोन्हे कुंज लॻी साईं फरमायो इमाम हसन मूंखे इमाम हसन ॾिनो सोने इमाम हसन जे वात मुबारक में पंहिंजी ज़ुबान जिस दिन ढोल छो चूसींदा रहे जॾहिं इमाम हसन साईं ख़ामोश थियो मोटाए ॾिनो खेमे में खणी वञो अम्मा जे हवाले कयो
हुसैन इमाम हुसैन के वक्त खड़ी दो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के खड़ी आया इमाम हुसैन के वाक़ मुबारक में भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुबान मुबारक तेज ताईं तुसीगा ढो थियो उन खां बाद चुप थिया खामोश थिया महबूब फरमायो वनी खैमे में हवाले करे दो इमाम हुसैन खड़ी आया एड़ा प्यारा सोनो हुसैन अञा प्यारो पर जॾहिं जाओ तॾहिं खां मुंहिंजे महबूब करी वई कन मुबारक के सिधे कन में बांग चई बदे कन में खादे पासे तकबीर चई फरमायो प्यारा हुसैन आदान मुंह ॾेई छॾिया तकबीर मुंह पढ़ी छॾिया पुटन मां भी अहिड़ी पढ़जा जहिड़ी बांगा जहिड़ी तकबीर उनके मुंह चयो इमाम पाक इशारन में ज़बाने हाल सां कयो ना कोई नमाज पढ़ता है मस्जिद में कोई मेहराब मिंबर में कोई काबे की साये में तेरा हुसैन नमाज अदा करेगा तलवारों के साये में सुभान अल्लाह ना साईं दुआ कजे को मस्जिद में को मेहराब में को काबे की साये में हुसैन इश्क की नमाज करबला के मैदान में तलवारों के साये में 101 तीर लगल होगा 40 तलवारों लगल हुजो बड़ी भाला लगल होगा मगर मुंहिंजा जाना तुझो हुसैन जॾहिं आबाद ॿुधंदो करबला जे मैदान में जंग छॾे जहिड़ो हाल हबीबा तेरो पेश दुनिया तुझो पाक शहजादो सिर्फ सजदे में रखी साबित कंदो त रब अॼु बि मूंखे अली अस्कर यादि न आहे कासिम घोट यादि न आहे अॼु बि मूंखे सकीना जी उन यादि न आहे मौला तो जेको क़ुरान में फरमायो युहिब्बूनहुम कहो बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह रब तो दुनिया वारा खे कयो त अवां बि इश्क जी दावा था कयो पर मुंहिंजनि आशिक़नि जी तारीख़ पढ़ो मुंहिंजे आशिक़नि जो मुतालो कयो वो दास्तान भी पढ़ो मुंहिंजा पाक रब अॼु मां वो दास्तान छॾे थो वञा करबला जे मैदान में अगर कोई मुंहिंजा पुट शहीद थी जा भाणे जा भाई जा ज़मीरे करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है सुभान अल्लाह बोला करबला में मुझे सगा भाईचा भानेजा सौट शहीद जाता मैं मुझे याद ना है वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन तो जो फरमाना त मोमिन गुस्सा सख्त मोहब्बत कंदो आ अजमा हुसैन नाने जी उमर के पैगाम करतो वञा त खुदा सा मोहब्बत ही सबर ही करो पान आजान का आवाज पूरी खोले गए गया शिबिर लईर दोजो साईं फरमायो शिबरा पली एडो बात हुए अग्नि अची तो तोखे खबर दिया हाने नमाज जो तैबा जिंदगी में हुसैन जी की नमाज एक नमाज अदा करने का पोइते हटे भी आज हिकड़ो ही सजदो रब दरबार में अदा कर जैसा उम्मत जा प्यारा तारीफ उम्मत जो सभी नमाज कबूल कर सुभान अल्लाह सुने आका हुसैन मुझा प्यारा काबे ने रुक करे अल्लाह जी दरबार में यो तसव्वुर पेश करे अल्लाह अकबर जी सजदे में तो वने त अमा जा आशिक हजार जा आशिक हजार सैयदी कबूल पेश असल खाया आवाजी बानी असल खाया आवाजी बानी
ये बंदगी कबूल फैसल ये फन कबूल फैसल आवाज़ आशिक आवाज़ आशिक हजार सैयद यारी कबूल फैसल सैयद यारी कबूल फैसल खुदा सा अचल सवाब सुनो हयात कईले थोड़ी ना है हयात कईले थोड़ी ना है खुदे जिगे पे आवाज़ सकल ये दिल जारी कबूल फैसल ये दिल में जारी कबूल फैसल नसीब जमात जा हबीब हमारे हथ में नसीब जमात जा हुसैन हमारे हथ में बड़ो कनीज हमारे दर्दी दिया बुहारी कबूल फैसल दिया बुहारी कबूल फैसल इमाम पाक सज्जे में वया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मथम आवाज आया अल्लाह से शाबाश फरमाए उसे तुझे सब्र के सलाम तुझे इश्क के सलाम मदीने जैसा ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहानी तौर पर जलवा फरोज का वहाँ मुझा बतला हुसैन वहाँ शहजादा हुसैन तो मुझे खानदान जो नालो रोशन करे जो तो भरम रखो बाबा हुसैन तो चार चंद लगाए छड़ा सोना हुसैन सब्र करे इश्क जो मुदायरो करे तो रुकात कायम कयोला अरे माना जी दुआ है क्या बताई रब तुझो जिक्र बंद कोन कंदो तुझे नाले ने हरी मजूदे को रखियो तुझे नाले ने नजराना थींदा तुझे नाले ने दुआऊं जो फतहूंदा सभी नु लगनियो तुझो जिक्र होंदो तुझो महफिलों कायम होंदो अम्मा खातून ने जन्नत शाबाशी दी हैदर सोले शाबाशी दी इमाम हसन साईं शाबाशी दी अल्लाह पाक ही शाबाशी दी और तुझे आशिक फरमायो कि इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तजा को नाज है अरे सजदे तो और देखिए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सुभान अल्लाह हदीस पाक में मैदान बदर में जने अली शेर खुदा तलवार हलाई तो खैबी आवाज आयो ऐ शाबाशी मिली केड़ी अल्लाह ने तरफ अल्लाह फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार सुभान अल्लाह मतलब आवाज आयो है कि अली जो जवान कोने ऐ जुल्फकार जेडी तलवार अज करबला में रब इमाम हुसैन के भी शाबाशी दी वाह हुसैन मैदान खट्टी में सब्र सलाम कयो इश्क सलाम कयो मुझे पाक हुसैन के अल्लाह साईं इमाम पाक का दर्जा बुलंद फरमाए संदस जिक्र अज़कार के सदके असा जी अल्लाह बख्शिश मग़फ़िरत फरमाए असा जो खातम बिल ईमान फरमाए सोने हुसैन आखिर वक्त अल्लाह सा मोहब्बत जो इज़हार कयो आखिरी वक्त में भी न बचड़ा याद हा न कुछ नमाज पंज जो आवाज आयो जनो हाल हो सर सजदे में रखी अल्लाह सा मोहब्बत जो इज़हार कई दोस्तों नमाज पढ़ो पान के क्यों बनायो नेक बनायो हयाती ते भरवसो नाए जनी प्यार दे जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हल्या कबर के हवाले जनी प्यार दे
जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार दे जनाजे में आया भरे पैर पांधी जनाजे आया भरे पैर पांधी सदा जन शिंगारो बना शेख गांधी सदा जन शिंगारो बना शेख गांधी जाम खत्मा जाम खत्मा ओ जगी खाक डाले जने प्यार दे कयो जान पाले जने प्यार दे कदे सिर मुझे दे कख थे सठा कदे सिर मुझे कख थे सठा मगर अॼु तलाशो मिटियूं ॾेई लॻियूं मगर अॼु तलाशो मिटियूं ॾेई लॻियूं वॾी महिरबानी ओ भैया बाल पाले जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हरियाला कब्र जे हवाले अदा हयाती जे घर सोना है नेक अमल कयो चंगा अमल कयो ॾिसो हल लगी पिया वारो लॻो पियो खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से रुआरे ओ मिठो मिठो रमा अॼु विसा दे मिठा मोर अॼु विसा खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से रुआरे मिठा मोर अॼु विसा रज़ा सां रब जे ओ थिया से रवाना रज़ा सां परे प्यार अजा आसताना परे प्यार अजा आसताना सुती सूर वारी यारे अजा मिठा मोर अॼु विसा मिठा मोर अॼु विसा अञा दोस्तनि जी कुझु फरमाइश उहा उन्हनि जी ख़िदमत में ओ मुझी दर दवदी दिल रो जे हो अचे नथा मुझी दर दवदी दिल रो जे हो अचे नथा
गनिया पम कई का सदका गनिया पम जे हो कुछ नीन था तपना छा छा जिदर दवंदी दिल रो नखो जे हो अच नीन था तपना छा तो पान दिल फासाई कुर्बन में कुही कोई कावासाई तो पान दिल फासाई कुर्बन में कुही कोई कावासाई रुआ तो छोड़ो या करो अज मोरे कनी नखा तपना छा छा मुझी दर दवदी दिल रो नखरो मुझी दर दवदी दिल रो नखरो जे हो अचे नखा तपना छा छा कई का सदका गनिया पम जे हो कुछ ओ बेवस उठल भारत ब्या बेवस उठल भारत ब्या यार देवस हरे हालत जा बेवस उठल भारत ब्या यार देवस और छोरो छोरो यखणू अज दिसंदी नथा तपमा छा क्या अज दिसंदी नथा तपमा छा क्या केरा हाज सफर जहा लछिया सजनन खे थे लछिया ओ केरा हाज सफर जहा लछिया सजनन खे लछिया दम की दम छो बनी नकी दम छो बनी दम छो बनी नकी दम छो बनी ये फुटानी नखा अपमा छा क्या मुझी दर दवदी दिल रो नखनू के अचन नखा सुभान अल्लाह सलाम थी दो